मटियारी क़ौमी अवामी तहरीक ज़िले मटियारी पारां मंशियात ऐं शहर तोड़े पूरे ज़िले में चोरियुनि ऐं सरेआम धाड़नि जूं वारदातूं वधी वञण ख़िलाफ़ अॼु क़ौमी अवामी तहरीक ऑफिस वटां एहतिजाजी रैली कढी वई, जेका प्रेस क्लब मटियारी ते पहुती पर अमन एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी ज़िले सदर माजिद अली ख़ासकेली, नायब सदर नईम जान ख़ासकेली, सीनियर जनरल सेक्रेटरी ज़फ़र हुसैन ख़ासकेली एमएन दोस्तनि कई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मटियारी शहर ऐं पूरे ज़िले में मंशियात आम हली रही आहे, नौजवान नस्ल तबाह ऐं बर्बाद थी रहियो आहे। ॿिए तरफ़ मटियारी शहर ऐं पूरे ज़िले में सरेआम चोरियूं फुरियूं ऐं धाड़नि जो सिलसिलो बि हली रहियो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त ज़िले मटियारी जी पुलिस इंतिज़ामिया अघोर निंड में सुतल आहे। असां आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी मटियारी खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे मटियारी ज़िले में मंशियात ऐं चोरियुनि ते जल्द खां जल्द कंट्रोल कराए वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।